अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो बिशारत समूह। अॼु असांजो प्रोग्राम आहे माई टीवी जे मज़ा या खाकन करण जो, जेको सेकंड स्पेल आहे, ॿियो स्पेल। इन ॿिए स्पेल में अव्हांखे अॻे स्पेल जा कुझु सीरियल जेका हुई उहा असां रिपीट कंदासीं ऐं 4 खाका जेके आहिनि न्यू तव्हांजे साम्हूं आणींदासीं। 4 अॻियनि मां असां तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं, जिन खे अव्हां भरपूर मोट ॾिनी, उन्हनि खे असां चेंज करे नए अंदाज़ में तव्हां वटि खणी था अचूं पिया। हिकिड़ो नौजवान आर्टिस्ट आहे खैरपुर जो, मूंसां कमु कंदो आहे, काफ़ी प्रोग्रामनि में ड्रामनि में मूंसां हिन माण्हू गॾु कमु कयो आहे, अलीगुल लोरियानी। अॼु हे बि असां वटि आयो आहे रूह सां परफॉर्म करण जे लाइ। अचो त तव्हांखे अलीगुल सां कचहरी करायूं। अलीगुल अस्सलाम वालेकुम या अली मदद। साईं वालेकुम सलाम पीर मौला अली मदद। कीअं आहियो? सर तमामु बहितर। कहिड़ा कहिड़ा ड्रामा कया अथव? ड्रामा त इलाही कया आहिनि, केटीएन ते कयो आहे कमु, कशिश ते कयो आहे कमु, तव्हां सां गॾु ई कयो आहे। हा। ऐं वधीक हाणे अॻिते बि आहियूं तव्हां सां गॾु। ही माई टीवी ते जेके असां खाका कयासीं उहे तव्हांजी नज़रुनि मां गुज़रिया? जी साईं, बिल्कुलु बिल्कुलु। असां ॾाढा मतिलबु उहो ॾिठासीं ऐं माई टीवी जेको आहे ॾाढो भलो कमु पई करे हिन महिल, माशाल्लाह ज़बरदस्त कमु थी करे। ऐं उन में असांखे बि मौक़ो मिलियो आहे कमु करण में, ॾाढी ख़ुशी थी आहे। जेको आहे माई टीवी माशाल्लाह अञा जेको पंहिंजी मंज़िल माणींदी कामयाबी जे रस्ते ते। महिरबानी अलीगुल तव्हांजी। दोस्तो, जीअं तव्हां सिंध जे नौजवान टैलेंट ऐं सीनियर आर्टिस्टनि सां अव्हांजी कचहरी माई टीवी जे प्लेटफॉर्म तां पयो कंदुसि, हींअर ॾियो इजाज़त। सदाईं सलामत हुजो, साथ सलामत, सिंध सलामत।